पर हिते अहम ख़बर मूंखे ॾींदा हलूं त सिंध में औकाफ़ खाते जे ऑफिसरनि ऐं मुलाज़िमनि दरगाहुनि खे बि न बख़्शियो आहे। हज़रत लाल कलंदर शहबाज़ जी दरगाह मां 1 करोड़ रुपयनि खां वधीक जो सोन चोरी थी वियो। सूबाई वज़ीर उमर सुमरो दरगाह जे मैनेजर खे मुअतल करे छॾियो। केस दाख़िल करण जो हुकुम ॾिनो वियो। लाल शहबाज़ जी दरगाह तां 1 करोड़ 32,72,863 रुपयनि जो सोन चोरी थियो आहे। सूबाई वज़ीर पारां मैनेजर जी पघार ऐं पेंशन बि रोकण जो हुकुम ॾिनो वियो आहे। उमर सुमरो मैनेजर ख़िलाफ़ कार्रवाई लाइ एंटी करप्शन खे ख़त लिखी छॾियो। अहम ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन तव्हां सां शेयर कयूं पिया त सिंध में औकाफ़ खाते जे ऑफिसरनि ऐं मुलाज़िमनि दरगाहुनि खे बि न बख़्शियो आहे। हज़रत लाल कलंदर शहबाज़ जी दरगाह मां 1 करोड़ रुपयनि जा खां वधीक जो जेको सोन आहे उहो चोरी थी वियो आहे। सूबाई वज़ीर उमर सुमरो दरगाह जे मैनेजर खे मुअतल करे छॾियो आहे। केस दाख़िल करण जो हुकुम ॾिनो वियो। लाल शहबाज़ कलंदर जी दरगाह तां 1 करोड़ 32,72,863 रुपयनि जो सोन चोरी थियो। सूबाई वज़ीर पारां मैनेजर जी पघार ऐं पेंशन बि रोकण जो हुकुम ॾिनो वियो आहे। उमर सुमरो मैनेजर ख़िलाफ़ कार्रवाई लाइ एंटी करप्शन खे ख़त लिखी छॾियो। सिंध में औकाफ़ खाते जे ऑफिसरनि ऐं मुलाज़िमनि दरगाहुनि खे बि न बख़्शियो आहे। नाज़रीन अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। तव्हांखे आगाही ॾींदा हलूं त सिंध में औकाफ़ खाते जे ऑफिसरनि ऐं मुलाज़िमनि दरगाहुनि खे बि न बख़्शियो आहे। हज़रत लाल कलंदर शहबाज़ जी दरगाह मां 1 करोड़ रुपयनि खां वधीक जो सोन चोरी थी वियो। तव्हांखे नाज़रीन आगाही ॾियूं पिया। सूबाई वज़ीर उमर सुमरो दरगाह जे मैनेजर खे मुअतल करे छॾियो। केस दाख़िल करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। इन हवाले सां तफ़सील सां राब्तो कयो आहे कराची में सिंध टीवी न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी सां। जी फयाज़, इन अहम ख़बर जे हवाले सां अपडेट कजो नाज़रीन खे। बिल्कुल फराज, सिंध में औकाफ़ खाते करप्शन जी जेके रिकॉर्ड टोड़े छॾिया आहिनि करप्ट ऑफिसरनि ऐं मुलाज़िमनि दरगाहनि खे न बख़्शियो आहे। हज़रत लाल शहबाज़ कलंदर जी दरगाह ते 1 करोड़ रुपयनि खां वधीक जेको सोन आहे जेको जमा थियो हुयो, जेको दरगाह जो मैनेजर हुयो औकाफ़ जो, उन ॾींहुं अमानत ते हुई, पर हुन अमानत में न सिर्फ़ु ख़यानत थी हुई बल्कि हिन हवाले सां जेको सोन आहे जंहिंजी मालियत 1 करोड़ 23,72,863 रुपया आहिनि, उहो मजमूई तौर ते जेको सोन आहे उहो न सिर्फ़ु चोरी थी वियो आहे। इन हवाले सां निगरान औकाफ़ वारे वज़ीर उमर सुमरो हज़रत लाल शहबाज़ कलंदर वारी दरगाह जे मैनेजर खे मुअतल करे न सिर्फ़ु केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे बल्कि औकाफ़ वारे जेको सेक्रेटरी बाज़ाब्ते तौर ते नोटिफिकेशन जारी करे मैनेजर ज़ुबैर बलोच जे ख़िलाफ़ जेका इंक्वायरी विहारणु ऐं उन जे हवाले सां जेको चोरी जो ॾोह जिते हुन क़बूल कयो आहे उते उनजे ख़िलाफ़ जेको केस दाख़िल करे एंटी करप्शन खे सोन हथ करणु ऐं उनजे ख़िलाफ़ कार्रवाई करण जे हवाले सां ख़त लिखी छॾियो आहे। उमर सुमरो मैनेजर ज़ुबैर खे मुअतल करण जे हवाले सां ऐं एफ आई आर दाख़िल करण जे हवाले सां एंटी करप्शन खे लेटर बि मोकिलियो आहे, जंहिंमें उमर सुमरो हिदायत कई आहे त मैनेजर जी जेका पघार आहे पेंशन आहे उहा बि रोकी वञे। अहिड़ी तरह सां एंटी करप्शन खे ख़त लिखी मैनेजर जे ख़िलाफ़ जेको चोरी कयल सोन जेको आहे उन खे हथु करण जे हवाले सां हुकुम ॾींदे चयो आहे हाणे समूरी दरगाहनि जा जेके मुंतज़िमिन आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ जांच कई वञे ऐं सेक्रेटरी मुनवर मैसर हिन हवाले सां ज़ुबैर बलोच खे कलंदर लाल शहबाज़ जे हवाले सां जेका मैनेजर वारो जेको उहिदो आहे उनजी मुअतली जो हुकुम जारी कंदे उनजे समूरा जेके इख़्तियार आहिनि उहे बि ख़तमु करे छॾिया आहिनि। अहिड़ी तरह सां रिटायरमेंट वेझो जेको ज़ुबैर बलोच आहे उहो केतिरनि ई सालनि खां न सिर्फ़ु नज़राने बाग़ जी चाबी उन वटि मौजूदु हूंदी आहे, पर उन जिते हैरतनाक क़िस्म जो जेको उन इंकिशाफ़ कयो आहे एतिराफ़ी बयान में संदसि चवण त संदसि पुट जी रहंदड़ जेको नौजवान हुयो उन संदसि जेको अमानत में ख़यानत करे न सिर्फ़ु जेको दरगाह जो जेको सोन आहे उन में गड़बड़ कई आहे ऐं मुंहिंजे पीरियड में उन हैदराबाद नेशनल बैंक ब्रांच जेका आहे उनजे लाकर में अॻु में जेको उहो सोन जेको आहे उहो शिफ्ट थींदो रहियो आहे। पर हिन वेले संदसि हाणे जेको पुटु बणायल नौजवान जेको हो अली रज़ा वलद गाज़ी ख़ान गोपांग उन न सिर्फ़ु जेका अमानत में ख़यानत कई बल्कि उन मिल्कियत खे न सिर्फ़ु फबाए ग़ाइब थी वियो आहे, उहो उनजी ॻोल्हा करे रहियो आहे। त सूबाई वज़ीर पारां जिते उनजे हवाले सां भांडो इन्वेस्टिगेशन में पोड़ियो आहे उन हवाले सां सिंध टीवी 2 ॾींहं अॻु में जेको इन्वेस्टिगेशन सेल जी रिपोर्ट जेका आहे उहा नशर कई हुई, जंहिंमें लॻभॻि 80 जे क़रीब जेके दरगाह उन्हनि जी नज़रानी पेटियूं उन्हनि में चोरी जे करप्शन जे हवाले सां निशानदेही जा इंकिशाफ़ कया हुया। उन में होशुबा इंकिशाफ़ कंदे इहो ज़िक्र कयो हुयो
त दरगाह जा जेके नज़राना आहिनि उहे लखनि में ॿुधाया जी। वञनि था, पर उहो करोड़नि जी जेका मालियत आहे, जेके नज़राना हुजनि था उहे खाई अमल था, न सिर्फ़ु करप्शन कनि था बल्कि अहिड़े क़िस्म जी करप्शन जे वाच कयो वियो त हुन में हिकु महीने जे मुख़्तसिर ॾींहंनि जी जाच में करोड़नि रुपया जमा थिया विया। इन हवाले सां फैक्ट फाइंडिंग करण जेके अमलदार हुया उन्हनि खे बदिली कयो वियो, पर अहिड़े क़िस्म जी जेका कार्रवाई करण जे बजाए ॿीहर हिन वक़्तु वॾो इंकिशाफ थियो आहे त दरगाह जो जेको सोन आहे लॻभॻि 1 करोड़ खां वधीक मालियत जो जेको सोन आहे, जंहिंमें 1 करोड़ 23,72,863 रुपयनि जो सोन जेको आहे उहो हाणे चोरी थी वियो आहे। इन हवाले सां चोरी कंदड़ जेको जवाबदार आहे उहो हिन फरार आहे ऐं मैनेजर जेको दरगाह ते लॻायल हुयो उहो उनखे मुअतल कयो वियो आहे। जी फरार। ठीकु आहे, फयाज़ कुरैशी जे हवाले सां समूरा ॾियण जे लाइ वॾी महिरबानी वाहिदी।